टिंडे आदम में 3 ॾींहनि वारो सिंध ثقافتي मेलो कोठायो वियो, जंहिंजो इफ़्तिताह रांदियुनि ऐं नौजवाननि जे मामलनि वारे सूबाई सेक्रेटरी सैयद इम्तियाज़ अली शाह कयो। इन मौक़े ते अॻूणो MNA मोहम्मद ख़ान जोनी जो सलाम ख़ान ज़रदारी से जमाल शाह ऐं ॿिया पिणु गॾु हुआ। मेले जी तक़रीबी शुरूआत शाहबदरती भिटाई जे फ़क़ीरनि शाह लतीफ़ जो कलाम ॻाए कई। शाहनवाज़ जोनी जो हार्स क्लब जे सहकार सां घोड़नि जी डोड़ कराई वई, जंहिंमें अॻूणे MNA वडीर मोहम्मद ख़ान जोनी जो, शाहजहान जोनी जो, मखतूम ग़ुलामुद्दीन, बशीर आले पोटो, सलाम ज़रदारी, ॾाॾो हाशिम समो, ग़ुलाम नबी राहू समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल 130 घोड़े सवारनि हिसो वरितो। इन मौक़े ते रांदियुनि ऐं नौजवान जे मामलनि वारे सूबाई सेक्रेटरी सैयद इम्तियाज़ शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, असां रांदियुनि वारो खातो सिंध जी सक़ाफ़ती रांदियुनि खे सॼी दुनिया में उजागर करण ऐं उनखे हथी वठण लाइ भरपूर किरदारु अदा करे रहियो आहे। हुन जो त टिंडे आदम जे मिनी स्टेडियम खे हलंदड़ साल दौरान ई सभु सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं। संदसि चवणु हो त मले पहलवान जी रजिस्ट्रेशन शुरू थी वई आहे ऐं जल्द ॿियनि मक़ामी रांदियुनि खे पिणु रजिस्टर कयो वेंदो ऐं सभिनी रांदीगरनि खे सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं, जॾहिं त आयल मुअज़्ज़ज़ महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़ती सुञाणप, पटका, टोपियूं ऐं अजरकूं ओढायूं वयूं ऐं एवॉर्ड पिणु ॾिना विया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk